नौशेरो फिरोज़ ॻोठ भरुंड जे रहवासिन पारां 25 महीना अॻु ॿिनि नौजवाननि जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशेरो फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि हाकिम अली, मुहर्रम अली, अमजद अली सोलंकी ॿुधायो त 25 महीना अॻु DSP हमीद पंवर ऐं ॿियनि एहलकारनि असांजे ॿिनि नौजवाननि मुहिब अली ऐं अतहर अली खे गोलियूं हणी बेगुनाह क़त्ल कयो, जंहिंजो केस अदालत में हलंदड़ आहे ऐं 2 ॾींहं अॻु सिंध हाई कोर्ट DSP ऐं ॿियनि एहलकारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, पर उन बावजूद बि DSP ऐं ॿियनि एहलकारनि खे पुलिस गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे, जंहिं करे उहे आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जंहिं मुतालबो कयो त नौजवाननि जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कचहरे में आंदो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।